बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। अल्हम्दुलिल्लाहि फातिरिस समावाति वल अर्दि जाइलिल मलाइकति रुसुलन उली अजनिहतिन मस्ना व सुलास व रुबा' यज़ीदु फिल खल्क़ि मा यशा इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। सब तारीफ़ूं अल्लाह ताला ला आहिनि जेको आसमाननि ऐं ज़मीनुनि खे पैदा कंदड़ आहे ऐं उहो मलाइकनि खे पैगाम ॾेई मोकिलींदड़ आहे। उन्हनि जा ॿ टे ऐं चार पर आहिनि। ज़्यादा करे थो तख़लीक़ में जेको पाण चाहे। बेशक अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे। मा यफ्तहिल्लाहु लिन्नासि मिन रहमतिन फला मुमसिक लहा वमा युमसिक फला मुरसिल लहु मिन बअदिही वहुवल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह ताला जेका रहमत माण्हुनि लाइ खोले थो पोइ उनखे को बि बंदि कंदड़ नाहे ऐं पाण जंहिंखे रोके थो पोइ उनखां पोइ को बि उनखे खोलींदड़ नाहे ऐं उहो ई ग़ालिब हिकमत वारो आहे। या अय्युहन्नासु उज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम हल मिन ख़ालिक़िन ग़ैरुल्लाहि यर्ज़ुक़ुकुम मिनस समाइ वल अर्द ला इलाहा इल्ला हुव फअन्ना तुफ़कून। हे इंसानो तव्हां पाण ते अल्लाह ताला जूं नेमतूं यादि करियो। छा अल्लाह ताला खां सवाइ को ख़ालिक़ आहे जेको तव्हांखे आसमान ऐं ज़मीन मां रिज़्क़ अता करे थो? नाहे को महबूद मगर उहो, पोइ तव्हां केॾांहुं फिरो था? वइन युकज़्ज़िबूक फ़क़द कुज़्ज़िबत रुसुलुम मिन क़ब्लिक व इलल्लाहि तुरजउल उमूर। ऐं जेकॾहिं इहे तव्हांजी तकज़ीब कनि था त पोइ बेशक तव्हां खां अॻियनि पैगंबर जी बि तकज़ीब कई वई ऐं अल्लाह ताला ॾांहुं सभई कम मोटाया वेंदा। या अय्युहन्नासु इन्न वअदल्लाहि हक़्क़ुन फला तग़ुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया वला यग़ुर्रन्नकुम बिल्लाहिल ग़रूर। हे इंसानो बेशक अल्लाह ताला जो वाइदो सचो आहे पोइ तव्हांखे दुनिया जी ज़िंदगी धोखे में न विझे ऐं अल्लाह ताला जे बारे में शैतान तव्हांखे धोखे में न विझे। इन्न शैतान लकुम अदुव्वुन फत्तखिज़ूहु अदुव्वा इन्नमा यदउ हिज़्बहु लियकूनू मिन अस्हाबिस सईर। बेशक शैतान तव्हांजो दुश्मन आहे पोइ तव्हां उनखे दुश्मन करे वठो। हू फ़क़ति पंहिंजे जथे खे उन लाइ सॾे थो त उहे जहन्नमी थियनि। الذين كفروا لهم عذاب شديد والذين آمنوا وعملوا الصالحات لهم مغفرة وأجر كبير। उहे माण्हू जिन कुफर कयो उन्हनि लाइ सख़्त अज़ाब आहे ऐं उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कया उन्हनि लाइ बख़्शिश ऐं वॾो सवाब आहे। أفمن زين له سوء عمله فرآه حسنا فإن الله يضل من يشاء ويهدي من يشاء فلا تذهب نفسك عليهم حسرات إن الله عليم بما يصنعون। छा पोइ उहो माण्हू जंहिं लाइ संदसि बुरा अमाल सिंगारिया विया पोइ उहे उनखे सुहिणा ॾिसण में अचनि था, उहो माण्हू ऐं मोमिन पाण में बराबरि थी सघनि था? हरगिज़ न। पोइ बेशक अल्लाह ताला जंहिंखे चाहे गुमराह करे थो ऐं जंहिंखे चाहे हिदायत ॾिए थो। पोइ तव्हां उन्हनि जी कुफर ऐं हलाकत जो अफ़सोस न करियो। बेशक अल्लाह ताला संदनि अमलनि खे चङी तरह ॼाणंदड़ आहे। والله الذي أرسل الرياح فتثير سحابا فسقناه إلى بلد ميت فأحيينا به الأرض بعد موتها كذلك النشور। ऐं अल्लाह ताला उहो आहे जेको हवाउनि खे मोकिले थो पोइ उहे ककरनि खे हलाइनि थियूं पोइ असीं उन सां गैराबाद शहर खे पाणी पियारियूं था पोइ असीं गैराबाद ज़मीन खे उन सां आबाद करियूं था। अहिड़ी तरह आख़िरत में उथण थींदो। من كان يريد العزة فلله العزة جميعا إليه يصعد الكلم الطيب والعمل الصالح يرفعه
والذين يمكرون السيئات لهم عذاب شديد ومكر أولئك هو يبور. जेको इज़त चाहे थो यानी वो इज़त अल्लाह खां घुरे छो त समूरी इज़त जो मालिक अल्लाह ताला आहे। उन ई ॾांहुं पाक कलाम यानी कलमू शरीफ़ वग़ैरह चए थो ऐं उहो अमल साले खे क़बूल फरमाए थो। ऐं जेके माण्हू रसूल अरबी खे परेशान करण लाइ ख़राब अटकलूं कनि था उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे ऐं उन्हनि जी इहा अटकल बर्बाद थींदी। والله خلقكم من تراب ثم من نطفة ثم جعلكم أزواجا وما تحمل من أنثى ولا تضع إلا بعلمه وما يعمر من معمر ولا ينقص من عمره إلا في كتاب إن ذلك على الله يسير. الله تعالى तव्हां खे मिटीअ मां पैदा कयो, उन खां पोइ हिकु कतरे मां पैदा कयो, उन खां पोइ तव्हां खे मुज़क्कर ऐं मोनस बनायो ऐं कंहिं बि मोनस खे पेट नथो थिए ऐं न इहा ॼणे थी मगर अल्लाह ताला जे इल्म सां। ऐं जंहिं पीसनि खे वॾी उमिरि ॾिनी वञे थी ऐं जंहिंखे नंढी उमिरि ॾिनी वञे थी उहो सभु कुझु लोहे महफ़ूज़ में आहे। बेशक इहा ॻाल्हि अल्लाह ताला ते आसान आहे। وما يستوي البحران هذا عذب فرات سائغ شرابه وهذا ملح أجاج ومن كل تأكلون لحما طريا وتستخرجون حلية تلبسونها وترى الفلك فيه مواخر لتبتغوا من فضله ولعلكم تشكرون. ऐं ॿई दरिया पाण में बराबरि नथा थियनि। हीअ मिठो बहितरीन मिठो आहे, उनजो पाणी वणंदड़ आहे ऐं हीअ खारो टेर खारो आहे ऐं हर हिक मां तव्हां ताज़ो गोश्त यानी मच्छी खाओ था ऐं तव्हां मोती कढो था जेके तव्हां आराइश लाइ पायो था ऐं तव्हां उन में ॿेड़ी ॾिसो था जेका पाणी खे चीरे थी इन लाइ त तव्हां उनजो फज़ल हासिल करियो ऐं मन तव्हां शुक्रगुज़ार थियो. يولج الليل في النهار ويولج النهار في الليل وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى ذلكم الله ربكم له الملك والذين تدعون من دونه ما يملكون من قطمير. रात खे ॾींहं में दाख़िल करे थो ऐं ॾींहं खे रात में दाख़िल करे थो ऐं सिज ऐं चंड खे मुसखर यानी ताबेदार बनायो। हर हिकु मुक़रर मुदे ताईं हली रहिया आहिनि। इहो तव्हांजो अल्लाह तव्हांजो रब आहे, उन लाइ मुल्क आहे ऐं जेके माण्हू अल्लाह ताला खां सवाइ बुतनि जी इबादत कनि था उहे खारक जे पर्दे जा मालिक न आहिनि. إن تدعوهم لا يسمعوا دعاءكم ولو سمعوا ما استجابوا لكم ويوم القيامة يكفرون بشرككم ولا ينبئك مثل خبير. जेकॾहिं तव्हां उन्हनि खे सॼो था त इहे तव्हांजो सॾणु नथा ॿुधनि ऐं जेकॾहिं बिलफर्ज़ ॿुधनि हा त बि तव्हांखे जवाबु न ॾियनि हा ऐं क़यामत जे ॾींहुं इहे पंहिंजे शिरक खां बेज़ारी कंदा ऐं रसूल अरबी तव्हांखे अल्लाह ताला वांगुरु केरु ख़बरूं नथो ॿुधाए. يا أيها الناس أنتم الفقراء إلى الله والله هو الغني الحميد. ए इंसानो तव्हां अल्लाह ताला जा मोहताज आहियो ऐं अल्लाह ताला ई बेनियाज़ सारायल आहे. إن يشأ يذهبكم ويأتي بخلق جديد. जेकॾहिं चाहे तव्हांखे ख़तमु करे ऐं ॿी नई मख़लूक पैदा करे. وما ذلك على الله بعزيز. ऐं ईअं करणु अल्लाह ताला लाइ मुश्किल न आहे. ولا تزر وازرة وزر أخرى وإن تدع مثقلة إلى حملها لا يحمل منه شيء ولو كان ذا قربى إنما تنذر الذين يخشون ربهم بالغيب وأقاموا الصلاة ومن تزكى فإنما يتزكى لنفسه وإلى الله المصير. ऐं को बि माण्हू कंहिंजो बार न खणंदो ऐं जेकॾहिं को गुनाहगार पंहिंजे बार खणण लाइ
जेकॾहिं कंहिंखे सॾींदो उहो संदसि ॿार गुनाहनि जो न खणंदो जेतोणीकि उहो संदसि माइट हूंदो। रसूल अरबी तव्हां त फ़क़ति उन्हनि माण्हुनि खे ॾेजारियो था जेके पंहिंजे रब खां परपुट ख़ौफ़ कनि था ऐं निमाज़ पढ़नि था ऐं जेको माण्हू गुनाहनि खां पाक थिए थो उहो पंहिंजे लाइ पाक थिए थो ऐं अलाह ताला ॾांहुं मोटणु आहे। وما يستوي الأعمى والبصير ولا الظلمات ولا النور ولا الظل ولا الحرور ऐं काफ़र ऐं मोमिन पाण में बराबरि थी नथा सघनि ऐं कुफर ऐं ईमान पाण में बराबरि थी नथा सघनि ऐं बिश्त ऐं दोज़ख पाण में बराबरि थी नथा सघनि। وما يستوي الأحياء ولا الأموات إن الله يسمع من يشاء وما أنت بمسمع من في القبور ऐं जीअरा ऐं मुअल पाण में बराबरि थी नथा सघनि। बेशक अलाह ताला जेके चाहे उनखे नसीहत करे थो ऐं तव्हां उन्हनि माण्हुनि खे ॿुधाईंदड़ न आहियो जेके क़ब्रुनि में कुफर ते आहिनि। إن أنت إلا نذير तव्हां त पैगंबर आहियो। إنا أرسلناك بالحق بشيرا ونذيرا وإن من أمة إلا خلا فيها نذير रसूल अरबी बेशक असां तव्हांखे हक़ सां बशीर नज़ीर करे मोकिलियो ऐं का उम्मत अहिड़ी न गुज़री मगर उन में पैगंबर मोकिलियो वियो। وإن يكذبوك فقد كذب الذين من قبلهم جاءتهم رسلهم بالبينات وبالزبر وبالكتاب المنير ऐं जेकॾहिं इहे तव्हांखे नथा मञनि पोइ बेशक अॻियुनि उम्मतुनि बि न मञियो जॾहिं उन वटि उन्हनि जे पैगंबरनि मौजदा ऐं आसमानी सहीफ़ा यानी किताब ऐं रोशन किताब आंदा। ثم أخذت الذين كفروا فكيف كان نكير उन खां पोइ असां काफ़रनि खे पकड़ियो पोइ ॾिसो त मुंहिंजो इनकार करणु कीअं थियो। ألم تر أن الله أنزل من السماء ماء فأخرجنا به ثمرات مختلفا ألوانها ومن الجبال جدد بيض وحمر مختلف ألوانها وغرابيب سود छा तव्हां न ॾिठो त बेशक अलाह ताला आसमान मां मींहुं नाज़िल कयो पोइ असां उन मां मेवा पैदा करियूं था जिन जा मुख़्तलिफ़ रंग आहिनि ऐं जबलनि में सफ़ेद ऐं ॻाढ़ा मुख़्तलिफ़ रंगनि जा ऐं तेज़ कारा ऐं सख़्त रस्ता आहिनि। ومن الناس والدواب والأنعام مختلف ألوانه كذلك إنما يخشى الله من عباده العلماء إن الله عزيز غفور ऐं माण्हुनि जा ऐं जानवरनि जा ऐं चौपाइनि जा अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ रंग आहिनि। अलाह ताला जे बाननि मां अलाह खां उहे ॾिजनि था जेके इल्म वारा आहिनि। बेशक अलाह ताला गालिब बख़्शींदड़ आहे। إن الذين يتلون كتاب الله وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية يرجون تجارة لن تبور बेशक जेके माण्हू अलाह ताला जो किताब पढ़नि था ऐं निमाज़ क़ाइम कनि था ऐं जेकी कुझु असां उन्हनि खे ॾिनो आहे उन मां उहे कुझ ऐं ज़ाहिर में ख़र्च कनि था उहे उन वापार जी उम्मीद रखनि था जंहिंमें कतन नुक़सान न आहे। ليوفيهم أجورهم ويزيدهم من فضله إنه غفور شكور उन्हनि लाइ जो अलाह ताला उन्हनि खे संदन मुकमिल उजूर अता कंदो ऐं पंहिंजे फज़ल सां खेनि ज़्यादा अता कंदो। बेशक उहो बख़्शींदड़ शुक्र क़बूल कंदड़ आहे। والذي أوحينا إليك من الكتاب هو الحق مصدقا لما بين يديه إن الله بعباده لخبير بصير ऐं रसूल अरबी जेको क़ुरान करीम असां तव्हां ॾांहुं वही कयो आहे उहो हक़ आहे ऐं अॻियनि किताबनि जी तस्दीक़ कंदड़ आहे। बेशक अलाह ताला पंहिंजे बाननि ते यकीनन ख़बरदार ऐं ॾिसंदड़ आहे। ثم أورثنا الكتاب الذين اصطفينا من عبادنا فمنهم ظالم لنفسه ومنهم مقتصد ومنهم سابق بالخيرات بإذن الله
ذلك هو الفضل الكبير. उन खां पोइ असां क़ुरान करीम जा वारिस उहे माण्हू कया जेके असांजे ॿारनि मां बरगुज़िर हुआ, पोइ के उन्हनि मां पाण ते ज़ुल्म कंदड़ आहिनि ऐं के उन्हनि मां विच थरा आहिनि ऐं के उन्हनि मां अलाह जे हुकुम सां नेकी कमनि में अॻिराई कंदड़ आहिनि. इहो ई वॾो फज़्ल आहे. جنات عدن يدخلونها يحلون فيها من أساور من ذهب ولؤلؤا ولباسهم فيها حرير. बेश्त जा बाग हूंदा जंहिंमें उहे दाख़िल थींदा, उन्हनि खे बेश्त में सोना कंगण ऐं मोती पाराया वेंदा ऐं संदन लिबास बेश्त में रेशम जो हूंदो. وقالوا الحمد لله الذي أذهب عنا الحزن إن ربنا لغفور شكور. ऐं उहे चवंदा सभई तारीफ़ूं उन अल्लाह जूं आहिनि जे असां तां ॿिन्ही जहाननि जा ॾुख परे कया. बेशक असांजो रब बख़्शींदड़ शुक्र क़बूल कंदड़ आहे. الذي أحلنا دار المقامة من فضله لا يمسنا فيها نصب ولا يمسنا فيها لغوب. उहो रब जे असांखे पंहिंजे फज़ल सां आराम वारी जाइ ते लाथो, असांखे उन में का तकलीफ़ नथी पहुचे ऐं न असांखे उन में का थकावट पहुचे थी. والذين كفروا لهم نار جهنم لا يقضى عليهم فيموتوا ولا يخفف عنهم من عذابها كذلك نجزي كل كفور. ऐं जिन माण्हुनि कुफ़र कयो उन्हनि लाइ जहन्नम जी बाहि आहे, न उन्हनि ते को मौत ईंदो जो उहे मरण ऐं न उन्हनि ते अज़ाब मां का हल्काई कई वेंदी. असीं अहिड़ी तरह हर नाशुकुर खे जज़ा ॾियूं था. وهم يصطرخون فيها ربنا أخرجنا نعمل صالحا غير الذي كنا نعمل أولم نعمركم ما يتذكر فيه من تذكر وجاءكم النذير فذوقوا فما للظالمين من نصير. ऐं इहे दोज़ख में दाहूं कंदा ऐं चवंदा हे असांजा रब असांखे दोज़ख मां ॿाहिरि कढ त असीं नेक अमल करियूं उन्हनि अमलनि खां सवाइ जेके असीं कंदा हुआसीं. अलाह ताला फरमाईंदो छा तव्हांखे असां ज़िंदगियूं न ॾिनियूं हुयूं जंहिंमें सम्झो हा जंहिंखे सम्झणो हो ऐं तव्हां वटि पैगंबर बि आया, पोइ तव्हां अज़ाब चको, कोई ज़ालिमनि जो को मददगार न आहे. إن الله عالم غيب السماوات والأرض إنه عليم بذات الصدور. बेशक अल्लाह ताला आसमाननि ऐं ज़मीनुनि जो ग़ैब ॼाणंदड़ आहे, बेशक उहो ई सीननि जे राज़नि खे वधीक ॼाणंदड़ आहे. هو الذي جعلكم خلائف في الأرض فمن كفر فعليه كفره ولا يزيد الكافرين كفرهم عند ربهم إلا مقتا ولا يزيد الكافرين كفرهم إلا خسارا. अल्लाह ताला उहो आहे जंहिं तव्हांखे ज़मीन में अॻियनि माण्हुनि जो जाइ नशीन बनायो, पोइ जंहिं माण्हू कुफर कयो पोइ उनजो कुफर उन ते आहे ऐं काफ़रनि खे संदन कुफर संदन रब वटि नथो ज़्यादा करे मगर अज़ाब ऐं नथो ज़्यादा करे काफ़रनि खे संदन कुफर मगर नुक़सान. قل أرأيتم شركاءكم الذين تدعون من دون الله أروني ماذا خلقوا من الأرض أم لهم شرك في السماوات أم آتيناهم كتابا فهم على بينة منه بل إن يعد الظالمون بعضهم بعضا إلا غرورا. रसूल अरबी तव्हां फरमायो छा तव्हां यानी ये कुफार मूंखे पंहिंजा शरीक ॾेखारींदा जिन जी तव्हां अल्लाह ताला खां सवाइ इबादत करियो था. तव्हां मूंखे ॾेखारियो त उन्हनि ज़मीन मां कहिड़ो हिसो पैदा कयो आहे, या उन्हनि जी आसमाननि में का भाईवारी आहे, या उन्हनि वटि को किताब आयो आहे, उहे उन जे दलीलनि ते आहिनि. बलक ज़ालिम हिक ॿिए खे नथा वाइदो ॾियनि मगर गुरूर जो. إن الله يمسك السماوات والأرض أن تزولا
ولئن زالتا إن أمسكهما من أحد من بعده إنه كان حليما غفورا. बेशक अल्लाह ताला आसमाननि ऐं ज़मीन खे लुॾण खां रोके थो ऐं जेकॾहिं इहे लुॾनि अल्लाह ताला खां सवाइ उन्हनि खे को रोकींदड़ नाहे बेशक उहो बुरदबार बख़्शींदड़ आहे. وأقسموا بالله جهد أيمانهم لئن جاءهم نذير ليكونن أهدى من إحدى الأمم فلما جاءهم نذير ما زادهم إلا نفورا. ऐं मके जा काफ़र अल्लाह ताला जा पका कसम खणी यहूदनि ऐं नसारनि खे चवंदा हुआ त जेकर उन्हनि वटि पैगंबर अचे त उहे ज़रूर कंहिं न कंहिं गिरोह खां वधीक हिदायत वारा हुजनि हा. पोइ जॾहिं उन्हनि वटि रसूल अरबी तशरीफ़ फरमा थिया त न ज़्यादत थी उन्हनि ते मगर नफ़रत. استكبارا في الأرض ومكر السيء ولا يحيق المكر السيء إلا بأهله فهل ينظرون إلا سنة الأولين فلن تجد لسنة الله تبديلا ولن تجد لسنة الله تحويلا. उन्हनि ईमान आणण खां ज़मीन में तकबुर कई ऐं उन्हनि शिरक कयो ऐं शिरक उन्हनि खे ई अची घेरे में वरितो. पोइ नथा इंतज़ार कनि मगर पहिरियों माण्हू जे तरीक़े यानी अज़ाब. पोइ तव्हां हरगिज़ अल्लाह ताला जे तरीक़े में का तब्दीली न लहंदा ऐं हरगिज़ तव्हां अल्लाह जे तरीक़े में को फेरो न लहंदा. أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم وكانوا أشد منهم قوة وما كان الله ليعجزه من شيء في السماوات ولا في الأرض إنه كان عليما قديرا. छा उहे ज़मीन में सैर नथा कनि पोइ ॾिसनि त उन्हनि खां अॻियनि माण्हुनि जी पछाड़ी कहिड़ी थी ऐं उहे उन्हनि खां क़ुवत में घणा वधीक हुआ. ऐं अल्लाह ताला खे का बि शइ आसमाननि ऐं ज़मीनुनि में आजिज़ नथी करे. बेशक उहो घणो इल्म रखंदड़ क़ादिर आहे. ولو يؤاخذ الله الناس بما كسبوا ما ترك على ظهرها من دابة ولكن يؤخرهم إلى أجل مسمى فإذا جاء أجلهم فإن الله كان بعباده بصيرا. ऐं जेकॾहिं अल्लाह ताला माण्हुनि खे संदन गुनाहनि जे करे पकड़ करे हा त ज़मीन ते हलंदड़ काशे न रहिया पर अल्लाह ताला उन्हनि खे हिकिड़े मुक़रर वक़्त ताईं मोहलत ॾिए थो. पोइ जॾहिं वक़्तु मुक़रर ईंदो पोइ बेशक अल्लाह ताला पंहिंजे माननि खे ॾिसंदड़ आहे.